मम्मी ये कार वठणी आहे मूंखे स्विफ्ट। कार जी त ॻाल्हि वाल बि न कजांइ। अरे बाबा असांखे हाणे फ्लैट वठणो आहे। मूंखे त ॿिन्ही जा सपना पूरा कर रहे आहिनि, लेकिन कार ऐं फ्लैट ॿिन्ही जा पैसा किथां ईंदा? सर तव्हां सभिनी जा सपना पूरा थींदा हिन रक्षाबंधन। हिन सां रक्षाबंधन जो छा वास्तो? सर मनीष खेमचंदानी ऐं अमित एलानी रक्षाबंधन ऐं जन्माष्टमी जो ऑफर कढियो अथऊं। फ्लैट सां गॾु तव्हांखे मिलंदी स्विफ्ट कार फ्री। छा ॻाल्हि था कयो? फ्लैट ऐं कार ॿई मिली वेंदा? जी हाँ, 2 BHK 3 BHK लग्ज़री फ्लैट्स बेस्ट प्राइसेस ते अवेलेबल आहिनि। अच्छा, फ्लैट किथे ऐं बिल्डिंग कहिड़ी आहे? रश्मि प्लैटिनम। रश्मि प्लैटिनम, वो नाना चिलोरा एरिया वारी। तव्हां बि बुक कयो पंहिंजे सपननि जो घर रश्मि प्लैटिनम में। फ्लैट सां गॾु फ्री मिलंदव तव्हांखे स्विफ्ट कार।